जय झूलेलाल। तव्हांखे अॼु वीडियो ॾेखारे रहिया आहियूं भावनगर जे प्रसिद्ध श्री झूलेलाल मंदिर सिंधु नगर भावनगर झूलेलाल मंदिर जा दर्शन तव्हांखे कराए रहिया आहियूं। उते 40 विर्त दरमियान ज़बरदस्त मौज मचियल आहे। सॼो वीडियो ज़रूरु ॾिसंदा ऐं 40 जा भॼन ॿुधंदा। जय झूलेलाल। मंदिर जे अंदर ही लाल साईं जी वॾी ॿी मूर्ति स्थापित कयल आहे। उनजे अॻियां बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो कि जिते सभई सिंधी गॾिजी ते अखो पाईंदा आहिनि। के पंहिंजे घरां तयारु करे ईंदा आहिनि ऐं हिते अची करे अखो पाईंदा आहिनि। 40 विर्त दरमियान अखे पाइण जो ॾाढो वॾो महिमा आहे। हिते तव्हांखे झूलेलाल साईं जी मदा साहिब, आरती साहिब, पंजड़ा ऐं अखे पाइण जो मंत्र वग़ैरह जी जानकारी बि उते मिली सघंदी आहे। जय झूलेलाल। हींअर तव्हांखे मंदिर जे अंदरि बिल्कुलु लाल साईं जी प्रतिमा जा दर्शन कराए रहिया आहियूं। झूलेलाल मंदिर भावनगर जेको असांजो पौराणिक मंदिर आहे, हिस्टोरिकल मंदिर जेके चईंदा आहियूं। लाल साईं पाण ॼण साक्षात विराजमान आहिनि। लाल साईं जा दर्शन तव्हां करे रहिया आहियो। भावनगर जे झूलेलाल मंदिर जा तव्हांखे दर्शन कराए रहिया आहियूं। बिल्कुलु अंदरि पाण मंदिर में हींअर आहियूं ऐं जेकी जोत जॻायल आहे, अखंड जोत ते जगी रही है। उन अखंड जोत जा पाण दर्शन करे रहिया आहियूं।
मंदिर जो सॼो लुक ॾेखारण जी तव्हांखे कोशिशि आहे। ॿाहिरि जेको हींअर सत्संग चालू आहे तो सत्संग वरी ॾिसूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार सदाईं शाहूकार।